أعوذ بالله من الشيطان الرجيم अस्सलाम वाला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजो ख़ुशि आमदेद आहे क़ुरान यूनिवर्स में, जिथे असां क़ुरान जा आयतनि खे पढ़ी रहिया आहियूं ऐं उन्हनि खे सम्झण जी कोशिशि पिया करूं। मुंहिंजो नालो कामरान शेख आहे। त अॼु असां पढ़ंदासीं रुकू नंबर 23 क़ुरान शरीफ़ जो, सूरे बकरा जो रुकू नंबर 23 ऐं इहो शुरू थींदो आयत नंबर 183 खां। अचो पढ़ूं था छा अल्लाह साईं असांखे इन में अहकामात ॾिए थो। يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम, ओ वे जेके ईमान रखो था तव्हांजे लाइ लिखी छॾियो अलाह साईं। इहो कुतिबा मूं तव्हांखे अॻे बि सम्झायो पुठी वीडियो में कि कुतिबा जो मतिलबु आहे फ़र्ज़ करे छॾियो, तव्हां ते लिखी छॾियो तव्हांजे लाइ। अलैकुमुस्सियाम तव्हांजे लाइ लिखी छॾियो आहे रोज़ो रखणु। सियाम सोम मां निकितो आहे त कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम, अलाह चए थो उन तरीक़े सां लिखियो अथमि जे तव्हां सां पहिरीं वारी क़ौमूं हुयूं उन्हनि जे लाइ बि असां इहो लिखी छॾियो हो कि उहो रोज़ो रखंदा। उन्हनि जा रोज़ा मुख़्तलिफ़ क़िस्म जा हूंदा हुआ, पर रोज़ा तव्हांखे मिलंदा ॿियनि मज़हबनि में बि मिलंदा, क्रिश्चियंस में बि मिलंदा, यहूदियन में बि मिलंदा ऐं इवन तव्हांखे हिंदुअनि में बि मिलंदा। कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम, पहिरीं वारनि माण्हुनि जे लाइ बि असां इहो लिखी छॾियो लअल्लकुम तत्तक़ून, इन करे कि शायदि तव्हां जेको आहे तक़वा जी रविश इख़्तियार करो। अलाह साईं जा जेको आहे जॾहिं इंसान रोज़ो रखे थो ऐं मानी टिकी सां परे रहे थो त उन जे ज़हन ताईं मानी टिकी जॾहिं फ़क़्र लही थी वञे ऐं जिस्म थोरो कमज़ोर थिए थो त हुनजी रूहानी जेका ताक़त आहे उहा साम्हूं अचे थी, उजागर थिए थी ऐं हू पंहिंजे रब जे बारे में सोचे थो ऐं रूह जो जेको आहे उहो हिकिड़ो कनेक्शन जेको आहे अलाह साईं सां, जेको असर रूह जेका आहे उहा अलाह वटां आई आहे, त उन जो हिकिड़ो कनेक्शन जेको आहे उहो जेको आहे बहाल थिए थो। त अलाह साईं चए थो लअल्लकुम तत्तक़ून, ताकी तव्हां जेको आहे तव्हांजे दिलि में जेको आहे अलाह जी यादि अचे ऐं अलाह जे बारे में जेको आहे तव्हां सोचो। أياما معدودات فمن كان منكم مريضا أو على سفر فعدة من أيام أخر وعلى الذين يطيقونه فدية طعام مسكين فمن تطوع خيرا فهو خير له وأن تصوموا خير لكم إن كنتم تعلمون। आयत नंबर 184 में अल्लाह चए थो अय्यामन मादूदात, ई ॾींहं जेके आहिनि इहे मुक़रर आहिनि, हिननि जी ऐदाद थियल आहे, इहे मुक़रर ॾींहं आहिनि, कुझु ॾींहं आहिनि। फमन काना मिनकुम मरीदुन, ऐं अगरि केरु हुजे इन में बीमार मरीज़ हुजे, ओ अला सफ़रिन, या हू केरु सफ़र केरु जेको आहे माण्हू सफ़र कंदो हुजे, फ़इद्दतुम मिन अय्यामिन अख़र वाला अलल्लज़ीना यतीक़ूनहा, त अलाह साईं चए थो कि अगरि केरु मरीज़ आहे या केरु सफ़र में आहे त पोइ हू रोज़ो छॾे थो सघे रमज़ान जे महीने में, ऐं पोइ रमज़ान जी ईद खां पोइ, ईद उल फितर खां पोइ जेको आहे जेतिरा ॾींहं छॾियो आहे ओतिरा ॾींहं जेको आहे उहो रोज़ा रखी पंहिंजा 30 ॾींहं या जेके 29 ॾींहं जेतिरो बि महीनो आहे उहे हू पूरा करे सघे थो। अल्लज़ीना यतीक़ूनहा फ़िदयतुन ताम मिस्कीन, अगरि तव्हां अलाह चए थो हुननि जे लाइ जिन्हनि जे लाइ हीअ ॻाल्हि ॾुखी आहे, रोज़ो रखण लाइ ॾुखियो आहे, केरु बीमार आहे, कंहिंखे शुगर जी बीमारी आहे, हुनखे दवा खाइणी आहे, कंहिंखे को ॿियो मसइलो आहे, त अलाह चए थो पोइ हुनजो फ़िदियो ॾियो, उन जो जेको आहे हरजानो ॾियो ऐं के मिस्कीन खे मानी खाराए, तामुन मिस्कीन। फमन ततऊ ख़ैरन, ऐं अगरि तव्हां हिकिड़े जी बजाए ॿिनि खे खारायो था या वधीक ख़ैरु करो था या वधीक सुठी ॻाल्हियूं करो था त अलाह साईं चए थो फहुवा ख़ैरुन लहू, जेतिरो वधीक तव्हां चङाइयूं कंदा त अलाह चए थो उहो तव्हांजे लाइ सुठो आहे। छा मतिलबु आहे, आख़िरत में अलाह साईं उन जो तव्हांखे हिसाब किताब जेको आहे वधाए चढ़ाए करे ॾींदो। त अलाह चए थो जेतिरो ख़ैरु करे सघो था उहो करो, उहो तव्हांजे लाइ बहितर आहे। व अंत तसूमो ख़ैरुन लकुम, अगरि रोज़ो रखी सघो त उहो वधीक बहितर आहे तव्हांजे लाइ, बजाए जेके कंहिंखे पैसा ॾेई छॾिया, कंहिंखे मानी खाराए छॾी। रोज़े जी हिकिड़ी जेका आहे हिकमत अलाह साईं रखी आहे, इन जो अलाह साईं सां जेको आहे इंसान जो जेको आहे उहो रिश्तो जेको आहे उहो इलाही बहितर थिए थो जॾहिं हू रोज़े जी हालत में हुते। त अलाह साईं आख़िर में चए थो अंत सुनो, अगरि रोज़ो रखो ख़ैरुन लकुम इन कुंतुम तालमून, अगरि तव्हां इहा ॻाल्हि सम्झी सघो, इन ॻाल्हि जो इल्मु जेको आहे तव्हां सम्झी सघो, ऐं तव्हांखे ॿुधायां पियो कि इहो तव्हांजे लाइ वधीक बहितर आहे।
شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان فمن شهد منكم الشهر فليصمه ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخر يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون. हाणे अचूं था 185 नंबर आयत में जिथे अल्लाह साईं असांखे कुछ अहवाल ॾींदो क़ुरान जे बारे में. शहरुर रमज़ान अल्लज़ी अंज़ल फ़ीहिल क़ुरान. अल्लाह चए थो ही महीनो आहे रमज़ान जो, इन्ही में असां लाथो आहे क़ुरान. हुदन लिन्नास. छाजे लाथो आहे क़ुरान? ताकि हू इंसाननि खे हिदायत ॾे. हिन मां अल्लाह साईं जा अहकामात पढ़े इंसान, जीअं असां हींअर पढ़ूं पिया, ऐं इन खे जेको आहे पंहिंजी ज़िंदगी में आणे त पंहिंजे लाइ हिदायत हासिल करे. हिदायत जेका आहे उहा ई आहे जेका असां सूरह फातिहा में इहदिनस सिरातल मुस्तक़ीम पढ़िया कि असांखे विझी छॾ हिदायत वारे रस्ते ते. हिदायत वारे रस्ते त अल्लाह साईं चए थो हिन में हिदायत आहे इंसाननि जे लाइ वबैयनात मिनल हुदा, ऐं इन में जेको आहे साफ़ साफ़ निशानियूं असां ॾिनियूं आहिनि. इहे जेके कहाणियूं ॿुधायूं पिया तव्हांखे, जेके ॻाल्हियूं ॿुधायूं पिया तव्हांखे, जेके नबियनि जा अहवाल ॿुधायूं पिया, पुठी क़ौमनि जा जेको अहवाल ॿुधायूं पिया, माण्हुनि जी नाफ़रमानी जा अहवाल ॿुधायूं पिया, जेके माण्हू अल्लाह साईं जा जेको सुठा इबादत गुज़ारो आहे हुननि जा अहवाल ॿुधायूं पिया, त हिननि में साफ़ साफ़ निशानियूं आहिनि तव्हांजे लाइ मिनल हुदा हिदायत जे लाइ. वल फुरक़ान, ऐं ही फुरक़ान आहे. क़ुरान जेको आहे उहो फुरक़ान आहे. फुरक़ान जेको आहे मूं तव्हांखे अॻे बि सम्झायो, ही तव्हांखे फ़र्क़ु ॿुधाए थो, सुठे किने जो फ़र्क़ु ॿुधाए थो, छा करणु घुरिजे छा न करणु घुरिजे इन जो फ़र्क़ु ॿुधाए थो. छो त तव्हां डायरेक्ट अल्लाह साईं सां तव्हांजो रिलेशन, तव्हांजो जेको आहे तालुक़ु थी थो वञे, ऐं तव्हां जेको आहे माण्हुनि जे चवण वणण ते कोन हलंदा, पर अल्लाह साईं सां तालुक़ु थियण में तव्हांखे जेको आहे दिलि में तक़वो ईंदो, त चवंदा यार इहा ॻाल्हि अल्लाह साईं चई आहे, मूंखे ईअं करणी आहे. त अल्लाह साईं चए थो वल फुरक़ान फमन शाहिद मिनकुम शहर. त अल्लाह साईं चए थो जेको बि इन महीने में हुजे, जंहिंखे इहो महीनो मिली वञे, त पोइ अल्लाह चए थो फला यसमहू वमन कान मरीदन ओ अला सफरिन. त उन में हू रोज़ो रखे. जो वरी सां इहा ॻाल्हि रिपीट थो करे, पहिरीं बि ॿुधाए चुको असांखे, वरी ॿुधाए थो कि जेके इहो शहर में इहो महीनो मिले, रमज़ान जे महीने में तव्हां पहुची विया, त हाणे अल्लाह चए थो उन में रोज़ो रखो. पर अगरि जेको केरु आहे मरीदन ओ अला सफ़रिन, वरी ॻाल्हि केरु बीमार आहे या जेको आहे को सफ़र ते वियल आहे, फ़इद्दतुन मिन अय्याम अख़र, त जेको आहे हू इहे जेके ॾींहं जा हलिया था वञनि जिन में उहो रोज़ो नथो रखी सघे, त उहे जेको आहे ईद खां पोइ जेको आहे उहे ॾींहं पंहिंजा रोज़ा रखी करे उहे ॾींहं पंहिंजी जेको आहे गिनती जेका आहे उहा पूरी करे, जेका महीने जी गिनती. युरीद अल्लाह बिकुमुल युस्र. अल्लाह साईं चाहे थो कि तव्हांजे लाइ आसानी करे. अल्लाह साईं तव्हांजे लाइ आसान रस्ता थो करे. सफ़र आहे, बीमार आहियो त ईअं कोन थो चए कि न सफ़र में बि रखो, बीमार आहियो त बि रखो, न न न. उनमें चए थो कि तव्हां छॾे सघो था, पोइ जॾहिं ठीकु थियो त वरी रोज़ो रखी सघो था. इहा अल्लाह साईं जी तरफ़ां इहे आसानियूं आहिनि कि माण्हू मिस्किन खे खाराए सघो था. अगरि तव्हां रोज़े रखण जी सफ़ा तव्हां में ताक़त नथा सम्झो त तव्हां इहो बि करे सघो था. त अल्लाह साईं चए थो युरीदुल्लाह बिकुमुल युस्र. अल्लाह साईं त चाहे थो कि तव्हांजे लाइ करे आसानी, वला युरीदुकुमुल उसर, ऐं तव्हांजे लाइ नथो चाहे कंहिं क़िस्म जी ॾुखियाई. दीन जेको आहे असांखे असांजी ज़िंदगियुनि खे आसान करण जे लाइ आयो आहे, असांजी ज़िंदगियुनि खे ॾुखियो करण जे लाइ कोन आयो आहे. अल्लाह साईं अॻियां चए थो वरी तुकमिलुल इद्दा. तव्हां जेको आहे तव्हांखे मुकमल करे सघो, पंहिंजा जेके ॾींहं जेके तव्हांखे पूरा करणा आहिनि उहे मुकमल करे सघो. अल्लाह साईं हुनजी लाइ तव्हांजे लाइ आसानी. वली तुकबिरुल्लाह अला मा हदाकुम. ऐं पोइ वॾाई बयानु करो अल्लाह साईं जी, जे तव्हांखे हिदायत जो रस्तो ॾेखारियो, तव्हांखे हिदायत ते विधी, तव्हांखे हिदायत ॾिनी, तव्हांखे इस्लाम जी हिदायत ॾिनी, तव्हांखे क़ुर जी हिदायत ॾिनी, तव्हांखे पंहिंजा जेको राज़ ॿुधाई जन्नत दोज़ख जा, त अल्लाह साईं चए थो पोइ मुंहिंजी वॾाई बयानु करो. मूं तव्हांखे इहे सभु शयूं ॾिनियूं, अला मां हदाकुम, ऐं मूं तव्हांखे विझी छॾियो हिदायत ते. वलअल्लकुम तशकुरून. इहे सभु कुझु इन लाइ कयो कि तव्हां शुक्रगुज़ार बंदा थियो.
وإذا سألك عبادي عني فإني قريب أجيب دعوة الداع إذا دعان فليستجيبوا لي وليؤمنوا بي لعلهم يرشدون. आयत नंबर 186 में ॾिसूं था छा थो चए अलाह साईं वइज़ा सालक इबादी अन्नी अलाह साईं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चए जॾहिं तोसां हू पुछनि था मुंहिंजा इबादी मुंहिंजा इबादत गुज़ार जेके मुंहिंजा ग़ुलाम मुंहिंजे बारे में पुछनि था अन्नी मुंहिंजे बारे में पुछनि था त हिननि खे चओ फअन्नी क़रीब त आउं त इलाही वेझो आहियां हिननि जे आउं त इलाही वेझो आहियां उजीब दावत दाई इज़ा दान आउं त उन जेको आहे जवाबु ॾियां थो आउं त उन्हनि जे कंहिंखे जवाबु ॾियां थो जॾहिं केरु दुआ करण वारो मूं ॾांहुं हथ वधाए दुआ करे थो जॾहिं हू दुआ करे थो त आउं हुनखे जवाबु थो ॾियां आउं हुनजी बिल्कुलु ॻाल्हि ॿुधां थो। हाणे ॾिसो तव्हांजो रिश्तो अलाह साईं सां अहिड़ो आहे की तव्हां कंहिं वक़्तु कंहिं हालत में वेठा आहियो अलाह तव्हां सां गॾु आहे अलाह तव्हां सां गॾु आहे सभु तव्हांजा जेको आहे शयूं ॾिसे पियो सभु शयुनि जो जवाबु ॾिए थो सभु शयुनि जो जेको आहे उन वटि हिसाबु किताबु रखियलु आहे त इन मां अलाह साईं ॾाढी सुहिणी हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनल आहे फइन्नी क़रीब त चओ आउं त इलाही वेझो आहियां उजीब दावत दाई इज़ा दान आउं त जेको दाई हूंदो आहे जेको दुआ कंदो आहे उन जी जेको आहे जॾहिं हू दुआ कंदो आहे आउं ॿुधंदो आहियां त हाणे अलाह चए थो अॻियां फल यस्तजीबू ली वलयुमिनू त अलाह चए थो की आउं त ॿुधां थो हिननि खे चओ मुंहिंजे इबादत गुज़ारनि खे चओ की मुंहिंजी बि त ॻाल्हि ॿुधनि क़ुर जे बारे में जेके ॻाल्हियूं मूं तव्हांखे ॿुधायूं मुंहिंजी बि ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी बि जेको आहे इबादत गुज़ारी करो ऐं तव्हांखे सभु कुझु ॾेई वेठो आहियां अॻियां बि तव्हांखे सभु कुझु ॾींदुसि अचिणो बि वरी मूं वटि अथो उतां जेको आहे जन्नत दोज़ख जा फ़ैसिला बि मुंहिंजे हथ में आहिनि आउं त तव्हांजी हर ॻाल्हि जेको आहे ॿुधां थो तव्हांखे इलाही प्यार सां रखां थो इलाही वेझो रखां थो पाण त तव्हां बि जेको आहे ॿुधो उन्हनि खे चओ मुंहिंजी बि ॻाल्हि ॿुधनि फल यस्तजीबू ली मूंखे बि जवाबु ॾियनि मूंसां बि जेको आहे इबादत गुज़ारी कनि त अलाह साईं चए थो भली यूं मिनो मूं ते ईमान रखनि जेको आहे ईमान खे जेको आहे पंहिंजे पुख़्ता कनि बि लअल्लहुम यरशदून ताकी हू थी वञनि यरशदून मूं तव्हांखे सम्झायो अॻे रुशद जो पाण पढ़ियासीं न त रुशद जी माना इहा आहे जेके हिदायत वारे रस्ते ते हलणु अची वियो उन माण्हू खे चवंदा ही जेको आहे राशिद आहे ही रुशद आहे ही सिधे रस्ते ते हिनखे ख़बर आहे कीअं हलणो त अलाह चए थो तव्हां पोइ यरशदून थी वेंदा तव्हां उन्हनि माण्हुनि मां थी वेंदा जिन्हनि खे ख़बर हूंदी की हिदायत वारे रस्ते ते कीअं हलिबो आहे इहदिना सिरातल मुस्तक़ीम जेका ॻाल्हि कईसीं सूरह फातिहा में त हिननि खे इहा पूरी पकी ख़बर पइजी वेंदी अलाह साईं हिननि ॻाल्हियुनि जी असांखे सम्झ था करे हलो अॻियां था हलूं أحل لكم ليلة الصيام الرفث إلى نسائكم هن لباس لكم وأنتم لباس لهن علم الله أنكم كنتم تختانون أنفسكم فتاب عليكم وعفى عنكم فالآن باشروهن وابتغوا ما كتب الله لكم وكلوا واشربوا حتى يتبين لكم الخيط الأبيض من الخيط الأسود من الفجر ثم أتموا الصيام إلى الليل ولا تباشروهن وأنتم عاكفون في المساجد تلك حدود الله فلا تقربوها كذلك يبين الله آياته للناس لعلهم يتقون. हाणे अचूं था आयत नंबर 187 ते ॾिसूं अलाह छा थो चए अहिल लकुम लैलत सियाम अर्रफ़सु इला निसाइकुम हुन्न लिबासुन लकुम व अंतुम लिबासुन लहुन्न अलाह चए थो ॾिसो हलाल करे छॾियो आहे मूं तव्हांजे लाइ कि राति जो रमज़ान जी राति में मतिलबु तव्हां ॾींहं जो त रोज़ो रखो था पर राति जो तव्हां पंहिंजी ज़ालनि वटि वञी सघो था उहे तव्हांजे लाइ लिबास आहिनि ऐं तव्हां हुननि जे लाइ लिबास आहियो तव्हां पंहिंजी ज़ालनि सां वञी करे जेको ज़ाल मुड़ुस जो जेको रिश्तो हूंदो आहे उहो क़ाइमु दाइमु रखी सघो था तव्हां जेको आहे इन ते का रोक कान्हे का ॾींहं जो तव्हां रोज़े में था हुजो पर राति जो जेको आहे अलाह साईं इहो तव्हां ते हलाल करे छॾियो अलिम अल्लाहु अन्कुम कुंतुम तख़ातून अनफुसकुम
अलाह साईं चए थो मूंखे इल्मु आहे उन ॻाल्हि जो जॾहिं तख़ातून न तव्हां पंहिंजो पाण सां धोखो कंदा हुआ, तव्हां पंहिंजो पाण सां धोखो, त थींदो छा हो कि ही लिकी लिकी वञी करे पंहिंजी ज़ाल सां मिलंदा, सम्झंदा अलाह साईं सां लिकी था सघूं। अलाह चए थो इहो त तव्हां पंहिंजो पाण सां धोखो, अलाह साईं सां का शइ लिकी कोन थी सघे। त इहो इस्लाम सां पहिरीं इहो कंदा हुआ। त अलाह साईं चए थो मूंखे उन ॻाल्हि जी ख़बर आहे कि तव्हां जॾहिं इहो अॻे कंदा हुआ, पंहिंजी ज़ालनि वटि वेंदा हुआ रोज़े जे दौरान बि, त फताब अलैकुम, त पोइ तव्हां जेको आहे अलाह साईं तव्हांखे माफ़ी ॾेई छॾी, तव्हांखे तव्हांजी तौबा जेको आहे क़बूल करे वरिती, वाफ़ा अनकुम, ऐं तव्हांखे जेको आहे माफ़ करे छॾियो। अफ़ा जेको आहे माफ़ी मां निकितो आहे, त अलाह साईं माफ़ करे छॾियो। फलआन बाशिरू हुन, त अलाह साईं चए थो हाणे त पोइ तव्हां ईअं करो, बाशिरू हुन, वञो पंहिंजी ज़ालनि सां जेको आहे वञी करे पंहिंजो जेको तव्हांखे जे तरीक़े सां रिश्तो निभाइणो आहे उहो निभायो। वब्तगू मा कतब अल्लाह लकुम, ऐं ॻोल्हो अलाह साईं जो फज़ल, इहो अलाह साईं तव्हांजे लाइ आसानी कई आहे, तव्हांखे इजाज़त ॾिनी आहे, तव्हां वञो पंहिंजो ज़ाल मुड़ुस जो जेको आहे रिश्तो जेको आहे उहो उन में जेको बि तव्हांखे करिणो आहे करो। कतब अल्लाह लकुम, इहो अलाह साईं लिखी छॾियो आहे। लकुम वकुलू वशरबू, त पोइ अलाह साईं चए थो पोइ खाओ पोइ पियो, हता युतबय्यन, त शाम जे वक़्त जी ॻाल्हि पई थिए, सहरी सां अॻे जेको आहे तव्हां खायो। लकुम अल ख़ैतल अबीदु मिनल ख़ैतल अस्वदु मिनल फजरी, त अलाह चए थो तेसि ताईं खाईंदा रहो जेसि ताईं राति ऐं सुबुह जे विच में हिकिड़ी सन्ही हिकिड़ी लाइन ईंदी आहे, फजर जे टाइम सां थोरो पहिरीं, फजर जी अज़ान जे वक़्तु जेको आहे हिकिड़ी लीक वांगुरु अची आसमान में ईंदी आहे। अलाह चए थो जॾहिं इहो थी वञे, राति ऐं ॾींहं जे विच में जेको आहे हिकिड़ी लकीर वांगुरु अची वञे, त पोइ जेको आहे त खाइण पीअण जेको आहे उहो बंदि करे छॾियो। सुम्मा अतिमुस्सियाम, पोइ तव्हां पंहिंजो जेको आहे रोज़ो जेको तव्हां सोम रखियो आहे, सोम जेको आहे अरबी में चइबो आहे, सियाम जेको आहे इन खे चइबो आहे, पाण रोज़ो चवंदा आहियूं, तव्हांजी आसानी जे लाइ रोज़े जो लफ़्ज़ इस्तेमालु पियो करण। सुम्मा अतिमु, अलाह साईं चए थो पोइ पंहिंजो रोज़ो अतिमुस्सियाम, पंहिंजो रोज़ो पूरो करो। इल लैल, राति ताईं जेको आहे मग़रिब जो टाइम जेको आहे उते राति शुरू थी वञे, त अलाह साईं चयो तेसि ताईं तव्हां कंदा रहो पंहिंजो जेको आहे पंहिंजो रोज़ो पूरो करो। वला तुबाशिरूहुन्ना व अंतुम आकिफुन, ऐं चए थो पंहिंजी ज़ालनि सां तव्हां रिश्तेदारी हुन वक़्तु कोन था रखी सघो जॾहिं तव्हां एतिकाफ़ में हुजो, यानी तव्हां चयो 10 ॾींहंनि जो एतिकाफ़ कंदुसि, त तव्हां मस्जिद में आहियो त ईअं कोन्हे कि तव्हां उन्हनि रातनि में पंहिंजी ज़ालनि वटि वञी था सघो, त नथा वञी सघो। अलाह साईं इन जी मना कई आहे कि जॾहिं तव्हां एतिकाफ़ जी पोज़ीशन में हुजो या रोज़े जी कंडीशन में हुजो, जॾहिं रोज़े जी हालत में आहियो या एतिकाफ़ जी हालत में आहियो, अलाह साईं जे लाइ 10 ॾींहं मुक़ररु कया आहिनि, तव्हां आख़िरी जा 5 ॾींहं कया आहिनि, जेके बि ॾींहं तव्हां कया आहिनि उन्हनि में तव्हां जेको आहे तव्हांखे ज़ालनि वटि वञण जी इजाज़त कोन्हे। वला तुबाशिरूहुन्ना व अंतुम आकिफुन, जॾहिं तव्हां अकफ़ जेको आहे उहो एतिकाफ़ में जेके माण्हू एतिकाफ़ कंदा आहिनि त उन्हनि खे आकिफ़ीन चइबो आहे, जेके एतिकाफ़ कंदा आहिनि उन्हनि खे आकिफ़ीन चवंदा आहे। त अलाह साईं चए थो जॾहिं व अंतुम आकिफुन फिल मस्जिद, तव्हां जेको आहे एतिकाफ़ कंदो हुजो मस्जिद जे अंदरि। हाणे अलाह चए थो तिल्का हुदूदुल्लाह, इहे अलाह साईं जा हदूं तव्हांजे लाइ मुक़ररु कयूं आहिनि। अलाह साईं इहे तव्हांजे लाइ हदूं मुक़ररु कयूं, हुदूद अल्लाह, इहे तव्हांखे ॿुधायो आहे कि इहे तव्हांजे लाइ जेको आहे इहा अलाह साईं जी शरीयत आहे, इहा अलाह साईं जी शरीयत आहे। त अलाह साईं चए थो फला तक़रबूहा, त पंहिंजी बाउंड्रीज़ खे क्रॉस करण जी कोशिशि न करो, पंहिंजी हदनि खे सां अॻियां वञण जी कोशिशि न करो। त फला तक़रबूहा, इन वेझो न वञो। कज़ालिक युबय्यिनुल्लाहु आयातिही, अलाह चए थो इन तरीक़े सां आउं पंहिंजी आयतनि खे, पंहिंजी निशानियुनि खे तव्हां ते वाज़े थो करां, तव्हांखे साफ़ साफ़ करे ॿुधायां थो। पूरो रमज़ान जे महीने जो असांखे तरीक़ेकार अलाह साईं इन आयतनि में ॿुधाए छॾियो। त अलाह साईं चए थो कज़ालिक, हिन तरीक़े सां युबय्यिनुल्लाहु आयातिही, अलाह साईं पंहिंजी आयतनि खे जेको आहे साफ़ साफ़ करे तव्हांखे ॿुधाए थो कि तव्हांखे ॻाल्हि बिल्कुलु साफ़ साफ़ सम्झ। लिन्नास, माण्हुनि जे लाइ, लअल्लहुम यत्तकून, ताकि तव्हां तक़वा वारा थियो, अलाह साईं खे ज़हन में रखण वारा थियो ऐं सुठा इंसान थियो। सुठा इंसान उहो ई आहे जेको अलाह साईं जे अहकामात जी पाबंदी करे। ولا تأكلوا أموالكم بينكم بالباطل وتدلوا بها إلى الحكام لتأكلوا فريقا من أموال الناس بالإثم وأنتم تعلمون. हाणे आख़िरी आयत पढ़ूं था 188, अॼु जी आख़िरी आयत आहे अॼु जे इन रुकू जी।
इहो हो पंहिंजो थींदो रुकू नंबर 23 पूरो थी वेंदो हिन आयत सां जेका आउं हाणे पढ़ां पियो। वला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल। हाणे इहा पाकिस्तान जी स्टोरी अची, पकी पाकिस्तान जी स्टोरी अची। वला ताकुलू अमवालकुम बैनकुम, ॾिसो न खाओ हिक ॿिए जो माल आपस में बिल बातिल, ग़लत तरीक़नि सां। हिक ॿिए जा हुकूक न मारो, कंहिंजी केरु ॿनी खाए वियो, कंहिंजो फसल मां चोरी करे वियो, केरु कंहिंजे घर में धाड़ो हणी वियो, कंहिंजो हक़ मारे छॾी, इहे अलाह साईं चए थो इहे हरकतूं न करो। वला ताकुलू, न खाओ इहो अमवालकुम, हिक ॿिए जो माल जेको आहे हड़प करण जी कोशिश न करो, बैनकुम बिल बातिल, ग़लत तरीक़े सां, ओ तुदलू बिहा इलल हुकाम। ऐं ॾिसो रिश्वतूं न ॾियो इन्हनि ऑफिसरनि खे, डिप्टी कमिश्नरनि खे, इरिगेशन ऑफिसरनि खे, ऐं पंहिंजो इहे जेके मुख़्तियारकारनि खे, ऐं पंहिंजो इहे जेके ॿिया कहिड़ा हूंदा आहिनि जेके तपेदारनि खे, क्लर्कनि खे, अलाह साईं चए थो इन्हनि खे जेको आहे हिननि खे जेको आहे पैसा वैसा तदलू हिननि खे राज़ी करण जे लाइ जेको आहे तव्हां न ॾियो। छो तव्हां इहे कमु छाजे लाइ था करो? ताकी लिताकुलू फरीकुन मिन अमवाल, ताकी तव्हांखे हू मदद कनि, तव्हां ॿियनि माण्हुनि जो जेको आहे माल खाए वञो। इन्हनि कमनि जे लाइ तव्हां इहे रिश्वतूं न ॾियो इन्हनि हुकाम खे कि हू तव्हांजी मदद कनि ॿियनि जो माल खाइण जे लाइ। इहो ई कंदा आहिनि न। इन जी ज़मीन लिखी हुनखे ॾेई छॾी, हुन जी ॿनी लिखी हुनखे ॾेई छॾी, हुनखे जेको आहे कोर्ट में केसनि में फासाए छॾी, उनजो इल्ज़ाम खणी हिन ते लिखी छॾी, असल मुजरिम खे जेको आहे जेल मां छॾे ॾिनो। इहे इन्हनि कमनि जे लाइ रिश्वतूं ॾिनियूं वठियूं वेंदियूं आहिनि। रिश्वत का सुठे कमनि लाइ त कोन ॾेबियूं आहिनि, हलाल कमनि लाइ त कोन ॾिबियूं आहिनि, ग़लति कमनि जे लाइ ॾेबियूं आहिनि। त हाणे उहो ग़लति कमनि जे लाइ ॾेई माशरो अहिड़ो थी वियो कि हाणे सही कम जे लाइ बि तव्हांखे रिश्वत ॾियणी थी पए। त माशरो थी वियो न ख़राबु, माशरो ख़राबु थी वियो। त पहिरीं असां जेको आहे इंसानु जेको आहे ग़लति कमनि जे लाइ वञी करे हिन हुकाम खे ॾींदो, ॾिस फलाणे जो हक़ मारे मूंखे ॾेई छॾ। हाणे हू अहिड़ा ज़ोर थी विया आहिनि जो हाणे तव्हांजो सचो कमु आहे, सची ॻाल्हि आहे, पोइ बि तव्हांखे जेको आहे रिश्वत ॾियणी थी पए, छो त तव्हां माशरे खे करप्ट करे छॾियो, उनखे ख़राबु करे छॾियो। त अलाह साईं चए थो इहा आयत नंबर, इहा लिखी छॾो, इहा आयत आहे सूरे बकरा जी 188, इहा लिखी छॾो, इहा वञी करे माण्हुनि खे पढ़ायो ऐं माण्हुनि खे ॾेखारो। इहा वारी आयत वरी सां थो पढ़ां, वला ताकुलू अमवालकुम बैनकुम, न खाओ हिक ॿिए जो माल जेको आहे बिल बातिल, बग़ैर हक़ जे ग़लति तरीक़नि सां न खाओ। वतदलू बिहाल इलल हुकाम, ऐं न इन्हनि जेके माण्हू आहिनि, जेके पोज़ीशन वारा माण्हू आहिनि, मिनिस्टर्स आहिनि, इहे डिप्टी कमिश्नर, इहे जेके बि नाला मूं वरिता, इहे इन जेके जिन्हनि जे हथनि में पावर था हुजनि, ग़लति कम आहिनि, जज आहिनि, त इन्हनि खे जेको आहे न ॾींदा करो हुकाम खे पैसा, लिताकुलू, ताकी तव्हां खाए सघो, फरीकुन मिन अमवाल, तव्हां ॿियनि माण्हुनि जा माल खाइण में हू तव्हांजी मदद कनि। त इहे कमु न करो। अन्नास बिल इस्मे व अंतुम तालमून, त अलाह चए थो इन गुनाह वारे रस्ते जे ज़रिए तव्हां जेको आहे हिक ॿिए खे, इंसान जेको आहे, अन्नास जेको आहे बिल इस्म, इन्हनि ग़लति तरीक़नि सां ऐं गुनाह जे रस्तनि सां जेको आहे हिक ॿिए जो माल जेको आहे न वधनि। व अंतुम तालमून, अलाह चए थो अगरि तव्हांखे इल्मु हुजे हा न त तव्हां ईअं न करो। तव्हांखे आख़िरत जो इल्मु कोन्हे, तव्हांखे आख़िरत जी सचाई ते जेको आहे उहो पूरो भरोसो कोन्हे, तंहिंजे करे तव्हां अहिड़ा कम था करो। पर अगरि तव्हां वटि इल्मु हुजे ऐं तव्हां हक़ीक़तनि खे सम्झो, जे तरीक़े सां मोमिन इंसान खे सम्झणु घुरिजे, अलाह में यकीन करण वारे खे जे तरीक़े सां सम्झणु घुरिजे, अगरि तव्हां इहो कयो त ईअं कॾहिं बि न थिए। अॼु हिते पाण जेको आहे एंड था करूं आयत नंबर 188 ते। इंशाअल्लाह जेको वरी ॿियो रुकू ईंदो उन ते तव्हां सां मुलाक़ात थींदी। हिते तव्हां सां इजाज़त थो वठां। बिस्मिल्लाह रहमान रहीम। वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र। जज़ाकुमुल्लाह खैर। बारकल्लाहु फीकुम।